मुंहिंजो नालो मुज़म्मिल हुसैन आहे ऐं मां ॻोठ गुलमोहन किताफ़ी खां बिलोंग कयां थो ऐं जेका मुंहिंजी अर्ली एजुकेशन आहे उहा हितां खां ई आहे। हिकिड़ा स्कूल दादनगरी खां मां पंहिंजी अर्ली एजुकेशन हासिलु कई, उतां ई मां पंहिंजी तालीम जो शुरूआति कयो ऐं उन खां बाद जेको आहे कि मां सोना पब्लिक स्कूल मीरपुर माथल में मां पंहिंजी एजुकेशन हासिलु कई ऐं उन खां पोइ जेको आहे कि आई वेंट टू मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी फॉर माई हायर स्टडीज़ वेयर आई परसूड द डिग्री ऑफ petroleum and natural gas engineering. And after that, after my graduation, I started the preparation for the civil services examination, and I appeared in CC23. त अल्हम्दुलिल्लाह उहो एग्ज़ाम जेको आहे त मां क्वालिफाई कयो आहे ऐं मुंहिंजी जेका एलोकेशन थी आहे त उहा मुख़्तियारकार में थी आहे। ऐं जेको आहे कि यंग जनरेशन जे लाइ मुंहिंजो इहो मैसेज हूंदो कि महिनत कयो, हिमत कयो ऐं तसलसल बरक़रार हुजे। ऐं छो जो तसलसल ऐं कंसिस्टेंसी अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे कामयाबु कंदी आहे, बिकॉज कंसिस्टेंसी इज़ मोर इम्पॉर्टेंट देन परफेक्शन। त अगरि माण्हू महिनत करे थो, कंसिस्टेंसी न आहे त उहो नाकाम वेंदो। इन जे लाइ कंसिस्टेंसी ज़रूरी आहे। ऐं ॿी आख़िरी मैसेज उहो हिननि जे लाइ इहो आहे कि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि ग्रेट थिंग्स हैपन व्हेन यू लीव कंफर्ट ज़ोन। त सुकून वारी जॻह खे छॾियो, हिमत कयो, पढ़ो ऐं इंशाअल्लाह ताला साईं तव्हांखे बि कामयाबु कंदो। महिरबानी, थैंक यू।